हाँ मिसिस शाहिद जूणे जो हथ ॿधी तव्हांखे अर्ज़ु थी कयां त मुंहिंजे मुड़ुस जी आज़ादीअ लाइ मुंहिंजी मदद कयो। हूअं त साल में 1 महीनो रोज़ा रखणु फ़र्ज़ु कया विया आहिनि, पर गुज़िरियल 33 महीननि खां मां ऐं मुंहिंजा बच्चा फ़ाक़े कशीअ ते मजबूर आहियूं। बसि हाणे त मुंहिंजी हिमत बि टुटी पई आहे। मां ॿारनि जे सवालनि जा जवाब नथी ॾेई सघां। जॾहिं हू मूंखां पुछनि था त असांजो बाबा कॾहिं ईंदो, मां ॻोढ़ा लिकाए बि नथी सघां। मूंखे सम्झ में नथो अचे त शायदि खे आख़िर ज़मीन ॻी वई या आसमान खाई वियो, जो उनजो केर बि पतो नथो ॾिए। हिन हालत में मां जी बि नथी सघां ऐं न ई मरी थी सघां। मुंहिंजो तव्हां खां हिकिड़ो अर्ज़ु आहे त मूंखे ॿुधायो वञे त मुंहिंजे मुड़ुस जो आख़िर ॾोह कहिड़ो आहे। मां कोर्टुनि खां बि मायूस थी चुकी आहियां। असां बार बार वस वारनि इदारनि अॻियां अर्ज़ु करे चुका आहियूं त शायदि ई उन्हनि जे बचनि सां इंसाफ़ कयो वञे। प्लीज़ मुंहिंजी हिन पोस्ट खे वधि खां वधि शेयर कयो त जीअं आला इदारनि ताईं पहुची सघे ऐं असांखे इंसाफ़ मिली सघे।